दोस्तों अस्सलाम वालेकुम। मां हिन वक़्तु नजफ़ इराक़ मां अवां सां मुखातिब आहियां ऐं रोज़ाए अमीर अल मोमिनीन हज़रत अली अलैहिस्सलाम जे तरफ़ गामज़न आहियां। बिल्कुलु साम्हूं नज़रुनि जे अवां अमीर अल मोमिनीन अली अलैहिस्सलाम जो रोज़ो मुबारक ॾिसी सघो था। बिल्कुलु अव्हां जे नज़रुनि जे साम्हूं नज़र अची रहियो आहे ऐं मां उन तरफ़ गामज़न आहियां। मौला सभिनी जी हाज़िरी क़बूल करे। यकीनन मौला तमामु दोस्तनि खे शाद आबाद रखे। सभिनी लाइ दुआ गुआयूं अल्लाह सां अल्लाह पाक रब्बुल इज़्ज़त उन्हनि जूं दिलि जूं ख़्वाहिशात नेक मक़ासिद पूरा करे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन्हनि तमामु जेके बि तकालीफ़ में आहिनि, मसाइल में आहिनि, उन्हनि दोस्तनि जा मसाइल हल करे, उन्हनि भेनरुनि जो उन्हनि भाइरनि जा मसइला हल करे। जेके तकलीफ़ में आहिनि अल्लाह उन्हनि जे तकलीफ़ुनि खे आसान फ़रमाए। हिन वक़्तु मां रोज़ाए अली अलैहिस्सलाम जे तरफ़ गामज़न आहियां। मौला सभिनी खे पंहिंजे हिफ़्ज़ व अमान में रखे। मुंहिंजी कोशिशि रही आहे त मां जिन जिन ज़ियारतुनि ते वञा उते दोस्तनि सां मसाहर मुखातिब थिया। ज़ियारत जी ज़ियारत बि, इबादत जी इबादत बि। उन खां गॾु हिकु नॉलेज आहे, इंफॉर्मेशन आहे। उन्हनि मक़ामात जी अक़िल नाक़िस मुताबिक़ कोशिशि रही आहे त दोस्तनि खे अपडेट कंदो रहां। ही नजफ़ शहर जी गली आहे, बाज़ार आहे ऐं हितां असीं साम्हूं ई मौला अली अलैहिस्सलाम जे रोज़े में दाख़िल थी वेंदासीं ऐं यकीनन पहुचण वारा आहियूं। मौला सभिनी खे पंहिंजे हिफ़्ज़ व अमान में रखे। बाबा मैं आ रहा हूँ। हाँ मैं आ रहा हूँ। हाँ दोस्तनि खे मौला आबाद रखे। दुआउनि में यादि कंदव। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला मुहम्मद व आले मुहम्मद। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। त दोस्तों पाण हाणे हज़रत अली अलैहिस्सलाम जे रोज़े में दाख़िल थी चुका आहियूं। अल्लाह पाक तमामु मुसलमाननि खे पंहिंजे हिफ़्ज़ व अमान में रखे। मौला उन्हनि जूं तमामु तकलीफ़ूं दूर करे। ही हाणे असां हरम में इमाम अली अलैहिस्सलाम जे में दाख़िल थी चुका आहियूं। मां तव्हां सां बिराह रास्त नजफ़ इराक़ मां मुखातिब आहियां ऐं अमीर अल मोमिनीन अली अलैहिस्सलाम जे रोज़े तां आहियां। तमामु दोस्तनि खे मौला पंहिंजे हिफ़्ज़ व अमान में रखे। उन भाइरनि भेनरुनि जूं जेके तकालीफ़ आहिनि अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन्हनि जूं तकालीफ़ दूर करे। जेके बीमार आहिनि
अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन्हनि खे शफ़ा अता करे। जेके मुंहिंजा भाइर भेनरूं कर्ज़ में आहिनि, बेरोज़गार आहिनि या दुनिया जी ॿियनि तकलीफ़ुनि में आहिनि, अलाह उन्हनि जी उहे तकलीफ़ूं दूरि करे मोहम्मद आले मोहम्मद जे सदके। कोशिश आहे त दोस्तनि खे वधि में वधि अपडेट कयूं। बाब अमीरुल मोमिनीन, बाब अमीरुल मोमिनीन। ही रोज़ा मुबारक जे عثر على طفلة اسمه ضحى حميد، عثر على طفلة توقف من عمر 9 سنوات واسمه ضحى حميد من أهل بغداد. على ذويها مراجعة مركز إرشاد التعليم الإسلامي. أمير المؤمنين أمير المؤمنين أمير المؤمنين أمير المؤمنين أمير المؤمنين أمير المؤمنين और मौला अमीर अलैहिस्सलाम अमीर अल मोमिनीन हज़रत अली अलैहिस्सलाम जे
और रोज़ा अक़दस में मौजूद आहियूं। मौला अस्सलाम अलैकुम या अमीर अल मोमिनीन, अस्सलाम अलैकुम या अमीर अल मोमिनीन। मौला तमाम मोमिनन के ही असां अंदर दाख़िल थी चुका आहियूं। मौला सभिनी जो इबादतूं क़बूल करे। अल्लाह पाक तमाम मोमिनन जूं नेक ख्वाहिशात पूरियूं करे। मोहम्मद व आले मोहम्मद जे सदक़े ऐं ही मौला ही बिल्कुलु ही साम्हूं हज़रत अली अलैहिस्सलाम जी ज़ियारत, ये हज़रत अली अलैहिस्सलाम जी ज़ियारत, अमीर अल मोमिनीन हज़रत अली अलैहिस्सलाम जी ज़ियारत करे सघो था। ही बिल्कुलु ये अवां अली अलैहिस्सलाम जी ज़ियारत आहे। रोज़ा अक़दस अली अलैहिस्सलाम जी ज़ियारत करे सघो था। दोस्तों, मौला शादाबाद रखे। ही अली अलैहिस्सलाम जी ज़ियारत आहे। موبايلك अमीर अल मोमिनीन طفى حاجه موبايلك اوكي हितां साम्हूं बिही अली अलैहिस्सलाम दोस्तों हिन ते बिल्कुलु अली अलैहिस्सलाम जे साम्हूं मौला अमीर अल मोमिनीन अली अलैहिस्सलाम जे बिल्कुलु मरकज़ जे साम्हूं बीठा आहियूं। मौला तमाम मुसलमाननि जे दिलि जूं नेक ख्वाहिशात पूरियूं करे। मौला खे शाद आबाद रखे। मोहम्मद व आले मोहम्मद जे सदक़े अल्लाह पाक तमाम भाइरनि भेनरुनि खे उन जूं नेक ख्वाहिशात पूरियूं करे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त तमाम मुसलमाननि जूं तकालीफ़ दूर करे। जेके बीमार आहिनि अल्लाह पाक उन्हनि खे शिफ़ा अता करे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन्हनि खे ख़ुशि ऐं सेहत अता करे, ज़िंदगी अता करे। मौला उनखे इज़्ज़त अता करे। हे अली अलैहिस्सलाम जे रोज़ा अक़दस ते आहियूं। हाणे बिल्कुलु अवां लाइव जेके से मनाज़िर ॾिसी रहिया आहियो। मां हरम में अमीर अल मोमिनीन अली अलैहिस्सलाम में मौजूद आहियां। नजफ़ इराक़ मां दोस्तनि सां मुखातिब आहियां। अल्लाह तमाम मोमिनीन ऐं मोमिनात खे पंहिंजे हिफ़्ज़ अमान में रखे। अमीर अल मोमिनीन मौला अली अलैहिस्सलाम, मौला अली अलैहिस्सलाम जी जेको आहे ज़ियारत आहे। अल्लाह तमाम मोमिननि खे पंहिंजे हिफ़्ज़ अमान में रखे, शाद आबाद रखे। मुंहिंजा अल्लाहुम्मा सल्ली अला मोहम्मद व आले मोहम्मद। नजफ़ इराक़ हर में अमीर अल मोमिनीन अली अलैहिस्सलाम जे तव्हां सां मुखातिब आहियां। अल्लाह तमाम मोमिननि खे रात खे पंहिंजे हिफ़्ज़ अमान में रखे। जेके तकालीफ़ आहिनि उहे तकालीफ़ दूर करे। ही हज़रत अली अलैहिस्सलाम जे बिल्कुलु साम्हूं
मां बीठो आहियां मां लाइव ज़ियारत करे रहिया हो अली अलैहिस्सलाम जे रोज़ा अक़दस जी ज़री मुबारक जी। मोहम्मद वाले मोहम्मद जे सदके शाद आबाद हुजो सदाई। मोहम्मद वाले मोहम्मद जे सदके मां बिल्कुल हज़रत अली अलैहिस्सलाम जे रोज़ा अक़दस जे साम्हूं ज़री मुबारक ते वेठो आ। बाबा काफ़ी दोस्तनि जूं दुआउनि भेण राबिया अब्बासी आहे, सरदार तुंहिंजो आहे, बशीर सोलंकी, सैयद अनवर शाह, सूमार दर्स, सरदार अली चनो, सरफराज गोपांग, सूमार दर्स, रियाज़ अहमद, सैयद अनवर शाह, बहराम खान लोहर, परवेज़ काज़ी, आसिफ रज़ा निज़ामानी, सैयद अमजद जीलानी, परवेज़ काज़ी, बशीर सोलंकी, रियाज़ अहमद, राहिब अली खासकेली, अयाज हुसैन सुहाग, जहांगीर खासकेली, सुबान खान धरपाली, शमसुद्दीन सोलंकी, मुज़म्मिल कादिर जमाली, अकील सुमरो, अयाज हुसैन सुहाग, आसिफ रज़ा निज़ामानी, सींदो खान शेख, बशीर अहमद सोलंकी, आसिफ रज़ा निज़ामानी, गुलज़ार हुसैन भट्टी, सुहेल मलहण, बहराम खान, रहीम बख्श महर, अयाज हुसैन सुहाग, आसिफ रज़ा निज़ामानी, कादिर नवाज, अयाज हुसैन सुहाग, बशीर सोलंकी, एबी भंड, फ़हीम बबर, अयाज सुहाग, अली बाबा, बहराम खान लोहर, जाहिद हुसैन मंगरियो, देवराज, अमीर जान बुलेदी, फ़हीम बबर, बहराम खान लोहर, अयाज हुसैन सुहाग, भेण राबिया समा मौला आबाद रखे भेण, रियाज़ अहमद, अयाज हुसैन सुहाग, महबूब अहमद बलोच, गुलज़ार हुसैन भट्टी, शमसुद्दीन सोलंकी, केवल राम, सलीम जोखियो, अली हसन जमाली, कमर खोसो, रियाज़ अहमद, माजिद बुरडो, मुख्तियार अब्बासी, अयाज हुसैन सुहाग, इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। शमसुद्दीन सोलंकी, सूफी महेश कुमार, अली मदद दस्ती, अबा अली रज़ा साईं मौला आबाद रखे बाबा, बिस्मिल्लाह सलाम कबूल पे अदा अली रज़ा, सुल्तान अमन लाखो, फ़हद नवाज बिरोही, अमीर हिंद सरदार तुन्यो, सैयद अमजद जीलानी, सुहेल मलहण, अब्दुल अजीज़ शेख, राशिद मेमुन, फ़हद दाऊद पोटरो, शमसुद्दीन सोलंकी, निज़ामुद्दीन सोलंकी, ज़ुबैर सुमरो, अबा अली रज़ा बाबा, बिस्मिल्लाह बाबा, मौला
शादाबाद रखे बा मौला अली अलैहिस्सलाम जे हरम पाक में वेठा आहियूं ज़री मुबारक ते। अयाज़ हुसैन सुहाग, वहीद अली मीरानी, पीर खान मोहम्मद इदरीस, नज़ीर समू, आसिफ रज़ा निज़ामानी, अयाज़ हुसैन सुहाग, पीर खान मोहम्मद, साईं बिस्मिल्लाह बाबा, शमसुद्दीन सोलंकी, अनीस मेमुन, अयाज़ हुसैन सुहाग, मंसूर सोलंकी, अमुल अक़दास, हुर मुख्तियार अली बोजदार, उमेर अंसारी, होश सुमरो, अली रिंद, अनवर अली, कबूल रज़ा शाह, वसीम अहमद भुट्टो, शमसुद्दीन नूर बलोच, काशिफ अजीज़ गोड़, कादर नवाज, सजाद सुमरो, हेमंत दास, अब्दुल लतीफ़ हकड़ो, अशफाक मक्सी, सजाद सुमरो, अलोनी मंजर, सलीम जोकियो, सैयद फराद हुसैन शाह, अनवर हुसैन रिंद, अयाज हुसैन सुहाग, अब्दुल समी अबड़ो, अब्दुल करीम दाऊद पोटरो, आसिफ रज़ा निज़ामानी, सफदर अली मीर अली, वसीम भुट्टो, इरशाद बलोच, अयाज हुसैन सुहाग, बहराम लाशारी, अकबर निज़ामानी, जवार अख्तर सेहोल, अली जोकियो, कादर नवाज, रियाज अहमद, मोहम्मद अली, मौला सलीम जोकियो, अली जोकियो, अब्दुल अजीज़ शेख, कामरेड वाहिद बख्श, शहजाद शकील, मुस्लिम बुगटी, मोहम्मद रमज़ान खोड़ो, अनवर अली शाह जीलानी, ज़हीरुद्दीन जूनेजो, सदाकत मेमुन, शौकत अली महर, नसरुल्लाह खान, रियाज बम्बरो, बशीर अहमद सहतो, सलीम बजीर, मोहम्मद फजल सुमरो, सैयद मनसूब काजमी, जीम राजपर, अजहर ओढो, तारिक लाखो, फहद अली दाऊद पोटरो, आसिफ रज़ा निज़ामानी, ज़ीशान अली, कबूल रज़ा शाह, अली हसन जमाली, अहमद शाह बुखारी, नसरुल्लाह चांद खान, लियाकत अली, नेमतुल्लाह सोलंकी, रियाज बम्बरो, वज़ीर अली महर, मंजूर सुमरो, मीर बरकत अली पीरजादो, वसीम भुट्टो, नसरुल्लाह, डॉक्टर मोहम्मद मलूक कलवड़, गुलाम अकबर, महरम शोरो, फहद अली दाऊदपुर, हालार अली सोलंकी, इमदाद अली कोरेजो, अजहर उडो, अली जोकियो, जफर अली चांडियो, मथार बुग्यो बम्बरो, यूनिस मेमुन, मुश्ताक मंसूर, बहराम लाशारी, इंजीनियर मुमताज़ हुसैन मेमुन, मीर ताहिर हुसैन, नसरुल्लाह, एजाज अली, सिराज दीन बुलेदी, वसीम अहमद भुट्टो, गाजी सलाहुद्दीन, गाजी साईं मौला आबाद रखे साईं बाबा, मुनवर अली, अनिल कुमार, जुबैर चाचड़, अयास उमरो, आगा रियाज अहमद, सिकंदर अली, इंजीनियर मुमताज़ हुसैन मेमुन, मोहम्मद शोरो, अहमद सुल्तान खोसा साहब,
मौला आबाद रखे बाबा। रियाज बमरो, सुहानो खान रिंद, परेज अली कोरी, सिराजुद्दीन बुलेदी, वकार लिगारी, फ़कीर एडी, शमसुद्दीन सोलंकी, अहमद सुल्तान कोसो साईं बाबा बिस्मिल्लाह मौला आबाद रखे। अब्दुल जब्बार भट्टी, शाहजेब, हाजी अलाउद्दीन बुरफत, वकार लिगारी, शहजाद शकील मेमुन, नसरुल्लाह, आसिफ अली भुट्टो, इंजीनियर अली रज़ा, फ़कीर इमरान अली हिस्बानी, बशाम सिंधी, नजम जूने जो, ज़हीरुद्दीन जूने जो, जुल्फ़कार मक्सी, अकबर पंवर, एम साकी, आज़ाद एजाज अली बबर, अली रिंद, अली शफ़क़त सरोई, एजाज जमाली, अमीन लिगारी, शहज़ेब जट, अख्तियार तुमरानी, फ़कीर रियाज हुसैन शर्र, अमीन लिगारी, यया बपड़, बशीर सोलंकी, किशन लाल, मुनवर रूघानी, पप्पू दरस, बशीर सोलंकी, नजम जूने जो, शहज़ेब जत, अमीन लिगारी, ज़ुबैर खान चाचड़ो, इंजीनियर अली राज जोगी, जुल्फ़कार मक्सी, आलम मुगेरी, मोहम्मद साकी, मुनवर, अब्दुल गफ़ार मला, मौलाई शकील महर, मंजूर पेचुओ, सलमान कुरैशी, हाजी अलाउद्दीन, सफदर अली पालारी, ज़मीर चन्ना, मखदूम सज्जाद, कुर्बान अली जूनो, सफदर अली पालारी, जान मोहम्मद महबूब सोलंकी, पप्पू मीर ताहिर हुसैन, अमीन लगारी, हाशिम अली आगानी, खादिम दरस, इंजीनियर राज, ज़मीर चन्ना, अमीर अली कुरैशी, अब्दुल जब्बार भट्टी, बशीर अब्बासी, सफदर अली वकार लिगारी, नदीम सोलंकी, बशीर अब्बासी, कोहराम बलोच, जाम खादिम, सईद लिगारी, अब्दुल गफूर सुंदरानी, ज़ीशान हैदर, आसिफ अली जरबानी, मीर जाम टालपुर, मंजूर पेचुओ, गुलाम सरवर खुश्क, गुलाम सरवर साहब बिस्मिल्लाह बाबा, हनीफ चना, इल्ताफ़ अपड़ो, सुल्तानी, मुमताज़ सोडर, अबू दाऊद जोयो, मीर जाम, खालिद प्रेमी, शहबाज जट, अदा खालिद प्रेमी, सेवनमा बाबा बिस्मिल्लाह मुंहिंजा बाबा, जुल्फ़कार पंवर, मीर जाम टालपुर, भेण सारा लाशारी, मौला आबाद रखे भेण, अब्दुल समी, मंजूर हुसैन मंगी, राशिद इकबाल, मुश्ताक खुआरो, मखदूम सज्जाद, जुल्फ़कार अली पंवर, मीर जाम टालपुर, शमीम अहमद, जुल्फ़कार पंवर, मुमताज़ सोडर, मोहम्मद पाशा, खालिद प्रेमी, सरदार ज़ादा अली रज़ा डेपर, हालार सोलंकी, मंजूर मंगी, बशीर अब्बासी, मीर जाम टालपुर, अताई ब्रदर्स, जावेद अली गोपांग,
राजा महमूद उमरानी, कबूल रजा शाह, अब्दुल अजीज चांडियो, अयाज खाकी, फकीर रेडी, एम साकी, रमज़ान शोरो, सरदार तुनियो, राशिद इकबाल, खालिद प्रेमी, मीर जाम अब्दुल वहाब शेख, ममताज सोढर, मीर जाम, अशफाक अहमद, अशफाक मैशा, अब्दुल सत्तार जतोई, मीर जाम टारपुर, नजीब अहमद मंगरियो, नजीब मंगरिया साहब, मां अली अलैहिस्सलाम जे रोज़े जे अंदरि वेठो आहियां। मुंहिंजा बाबा नजफ़ अशरफ इराक़ में, बशीर अब्बासी, वली मोहम्मद चांडियो, सनाअल्ला डेडो, राजा महमूद उमरानी, ममता सोढर, कामरेड बशीर मज़ारी, मीरजाम टालपुर, सईद लिगारी, फ़कीर रियाद हुसैन शर्र, फारूक कुराई, जुल्फ़कार मक्सी, वली मोहम्मद चांडियो, मोहम्मद पाशा, जुल्फ़कार अली पंवर, तनवीर बांभण, बलोच खान, मीर जत, जाम खादिम, इम्तियाज लिगारी, जुल्करनैन लुंड, आसिफ अली जलबानी, अब्दुल रहीम, अब्दुल लतीफ़ डायरी, ममता सोढर, अब्दुल बायस दाऊद पोट्रो, नसीर हुसैन, चीफ सरदार अली गुल बाबा, बिस्मिल्लाह बाबा, मौला आबाद रखे, नवीद बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह बाबा, हनीफ चन्ना, हालार सोलंगी, अब्दुल कयूम मर, मुदस्सिर, गुलाम अकबर, रजा मोहम्मद सूहो, मुराद मेमुन, ममताज, मां हिन वक़्तु अली अलैहिस्सलाम जे रोज़े मुबारक में आहियां। ही साम्हूं अली अलैहिस्सलाम जे ज़री मुबारक आहे। ही साम्हूं जेकी ॾिसो था, हीअ अली अलैहिस्सलाम जी मौला अमीर उल मोमिनीन जी ज़ियारत आहे। मां हरम पाक में वेठो आहियां। हीअ रोज़ा अली अलैहिस्सलाम नजफ़ आहे। मौला अल्लाह पाक तमामु मोमिननि जूं दिली ख़्वाहिशात पूरियूं करे। भाइरनि भेनरुनि जूं ही अव्हां ॾिसी रहिया आहियो। ही मां नजफ़ इराक़ मां अली अलैहिस्सलाम जे रोज़े में बीठो आहियां हींअर। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। अल्लाह मां अव्हां सां हिन वक़्तु नजफ़ इराक़ मां अली अलैहिस्सलाम जे रोज़े मां मुखातिब आहियां ऐं तव्हां बराह रास्त ॾिसी रहिया आहियो तमामु मोमिननि जूं अल्लाह पाक उन्हनि जूं नेक ख़्वाहिशूं पूरियूं करे। जेके बेरोज़गार आहिनि मौला उन्हनि खे रोज़गार अता करे। जेके बीमार आहिनि अल्लाह पाक उन्हनि खे शिफ़ा अता करे। जिन जे मथां कर्ज़ आहे मौला उन्हनि जा कर्ज़ अल्लाह पाक उन्हनि जा कर्ज़ माफ़ करे। मुंहिंजा मौला गुनाहगार आहियूं, ऐबदार आहियूं। तव्हां सभु ॾिसो था या अल्लाह तव्हां ई बख़्शण वारा आहियो। मोहम्मद व आले मोहम्मद जे सदके तमामु मोमिनीन जे लाइ
रहमतूं ऐं बरकतुनि जे इल्तिजा है। मुंहिंजा मौला अली अलैहिस्सलाम अमीर अल मोमिनीन अली अलैहिस्सलाम जे रोज़ा अक़दस में बीठा आहियूं। ही तव्हां नजफ़ मां बिराह रास्त जेके से ॾिसी रहिया आहियो, मां तव्हां सां उतां अली अलैहिस्सलाम जे रोज़ा अक़दस मां मुखातिब आहियां। ही अव्हां उतां ॾिसी रहिया आहियो दोस्तनि सां। अल्लाह पाक तमामु दोस्तनि जूं दिलि जूं मुरादूं पूरियूं करे। रब्बुल आलमीन उन्हनि खे शाद आबाद रखे। अल्लाह पाक तमामु मोमिननि ऐं मोमिनात जूं दिली ख़्वाहिशूं नेक ख़्वाहिशूं पूरियूं करे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त बीमारनि खे शफ़ा अता करे। मुंहिंजा मौला जेके बेरोज़गार आहिनि, अल्लाह पाक रब्बुल आलमीन मोहम्मद व आल मोहम्मद जे सदक़े उन्हनि खे रोज़गार अता कर। मुंहिंजा मौला जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा अता कर। या अल्लाह जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा अता कर। या अल्लाह जेके जंहिंजे मथां कर्ज़ आहिनि उन्हनि जा कर्ज़ लाह। या अल्लाह जंहिंजे मथां के तकलीफ़ूं आहिनि उहे तकलीफ़ूं दूर कर। मुंहिंजा मौला असांजा करदा या ना करदा, ॼाणाई में या अणॼाणाई में जेके गुनाह आहिनि माफ़ कर। मुंहिंजा रब अल्लाह रब्बुल आलमीन तूं ई माफ़ करण वारी ज़ात आहीं, तूं ई बख़्शण वारी ज़ात आहे। मुंहिंजा अल्लाह मां हिन वक़्तु नजफ़ इराक़ में अली अलैहिस्सलाम जे रोज़े खां मुखातिब आहियां तव्हां दोस्तनि सां। अल्लाह पाक असां सभिनी खे मोहम्मद व आल मोहम्मद जी वाट ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। तव्हां दोस्त ॾिसी सघो था, हीअ उतां खां जेके से मुखातिब आहियां। हे जेको आहे सो हज़रत अली अलैहिस्सलाम जे ज़री मुबारक आहे। हे तव्हां ज़ियारत करे सघो था। या अल्लाह तूं ई असांखे बख़्शण वारो आहीं। मुंहिंजा मौला तूं ई माफ़ करण वारो आहीं। या अल्लाह तूं ई तुंहिंजे तरफ़ां ई तकलीफ़ूं आहिनि, तुंहिंजे तरफ़ां ई जेके नेमतूं आहिनि। या अल्लाह तूं ई बख़्शण वारो आहीं। या अल्लाह जेके बि मोमिन ऐं मोमिनात तकलीफ़ुनि में उन्हनि तकलीफ़ूं दूर कर। या अल्लाह जिन खे औलाद कोन्हे, या अल्लाह उन्हनि खे औलाद अता कर। या अल्लाह जिन खे औलाद नरीना कोन्हे उनखे औलाद नरीना अता कर। मुंहिंजा मौला मोहम्मद व आल मोहम्मद जे सदक़े दोस्तो हिन साम्हूं मां अली अलैहिस्सलाम जे रोज़ा अक़दस जे साम्हूं बीठो आहियां। साम्हूं हज़रत अली अलैहिस्सलाम जी ज़ियारत मुबारक आहे, उहा तव्हां ॾिसी सघो था। ही साम्हूं ई अली अलैहिस्सलाम मौला अली अलैहिस्सलाम जो तव्हां ॾिसी सघो था। ही साम्हूं ई मां बीठो आहियां ऐं अव्हां मुलाहज़ा करे सघो था ज़ियारत अली अलैहिस्सलाम। अल्लाह असां सभिनी खे दीन ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। या अल्लाह ही मां हिन वक़्तु अली अलैहिस्सलाम जे रोज़े अक़दस में आहियां। तव्हां ही ॾिसी सघो था, ज़ियारत करे सघो था हज़रत अली अलैहिस्सलाम जे रोज़े तां। बराह रास्त तव्हां सां मुखातिब आहियां।
बोला तव्हां सभिनी खे शाद आबाद रखे, बोला सभिनी जूं तकलीफ़ूं दूर करे। बाबा आप हाँ हाँ उर्दू बोलूँ? हाँ बोले। माशाल्लाह मौला अली शहनशाह का दरबार है। आप सब के लिए दुआ कर रहे हैं हम। मौला आप सबको जल्द अज जल्द इस दरबार की ज़ियारत नसीब फरमाएं। अब मैसेज दे। हम इस वक्त मौला अली शहनशाह के दरबार में बैठे तशरीफ़ फरमाएं और आप सब लाइव देखने वालों के लिए हमारी दुआ है कि मौला वहाँ के ज़्यादा मासूमीन, वहाँ के बरकत पाक आप सबको भी इस दरबार की ज़ियारत नसीब फरमाएं और जल्द अज जल्द आप लोग भी यहाँ आएँ, पुरसा सलाम अपनी नमाज़ें यहाँ इस दरबार में पढ़ें। बोला बहुत अच्छा फील हो रहा है यहाँ पे शहनशाह के दरबार में बैठे हैं। अमीर और कायनात का जो अमीर है उसके दरबार में बैठे हैं। अजीब सी फीलिंग है, आपको बता नहीं सकते। एक अजीब सी खुशी महसूस हो रही है, अपने अंदर जज्बा हैदर करार के दरबार में बैठे हैं। नसीब लग रहा है। बाबा हमारे साथ हैं, उनके तवस्सुल से आप लोग लाइव देख रहे हैं। बाबा के लिए भी दुआएं करें, हमारे लिए भी दुआएं करें। हम आप सब की तरफ से मौला की बारगाह में सलाम पेश करते हैं। जो नहीं आ सके किसी भी वजूहत की वजह से मौला उनके वो मसले हल करें और आप लोग जल्द अज जल्द इस दरबार तशरीफ़ लाएँ। बहुत शुक्रिया, बहुत शुक्रिया। बोला आपको भी आबाद रखे, बोला आपको आबाद रखे। दोस्तों ही आयूं मौजूद अली अलैहिस्सलाम जे रोज़ा अक़दस ते। तव्हां ॾिसी सघो था कि मनाज़िर मोहम्मद वाले मोहम्मद जे सदक़े ही उहे मनाज़िर आहिनि जेके अवां ॾिसी सघो था। मौजूदु आहियूं अली अलैहिस्सलाम जे अमीरुल मोमिनीन अली अलैहिस्सलाम जे रोज़ा अक़दस नजफ़ इराक़ में। अल्लाह सभिनी खे पंहिंजे हिफ़्ज़ अमान में रखे। अल्लाह पाक तमामु मुसलमाननि खे पंहिंजे रहमतुनि में रखे। उन जूं नेक ख़्वाहिशूं पूरी अल्लाह उन जूं नेक ख़्वाहिशूं पूरियूं करे। जेके दोस्त ॾिसी रहिया आहिनि उन सभिनी लाइ दुआऊं आहियूं। अल्लाह पाक उन्हनि खे शाद आबाद रखे, उन जी तकलीफ़ूं दूर करे।
حتى تصعد ألمانيا. على